नाज़िन कनकोट के कच्चे वारे इलाइक़े में पुलिस जो धाड़ेलनि ख़िलाफ़ ऑपरेशन जारी है। उन हवाले से वधीक अपडेट करे रहियो आहे मेराठ जो रिपोर्टर ग़ुलाम रसूल मीरानी। जी ग़ुलाम रसूल, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल ही कंदकोट दुरानी मार कच्चे जे इलाइक़े में पुलिस जो ॾोहारियुनि ख़िलाफ़ जेको ऑपरेशन आहे उहो मुसलसल जारी रहियो ऐं अॼु बि एसएसपी अमजद शेख जी अॻुवाणी में ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि जी जेकी पुलिस आहे उन सां गॾोगॾु एपीसी चैन बख्तरबंद गाॾियुनि सां गॾु जेको आहे ऑपरेशन शुरू कयो वियो हो। इन ऑपरेशन में जेको आहे पुलिस ऐं ॾोहारियुनि विच में जेको आहे फायरिंग जो जेको सिलसिलो हुयो उहो केतिरे ई वक़्त सां जारी रहियो ऐं फायरिंग जे ॾे वठि दौरान हिकु ॾोहारी जेको आहे उहो मारिजी वियो आहे। इन सिलसिले में जॾहिं असांजो राब्तो थियो आहे एसएसपी अमजद शेख सां, उनजो चवणु आहे त हिकु महीनो 10 ॾींहं अॻु में जेको आहे जागीरानी गैंग ऐं सब्ज़ोई गैंग जे हथियारबंदनि पारां हमिलो करे चाचड़ बिरादरी जे 9 ॼणनि खे क़तल कयो हो ऐं उन खां पोइ जेको आहे त पुलिस जे मोबाइल ते फायरिंग करे हिकु एहलकार खे शहीद ऐं 3 ॼणनि खे ज़ख़्मी करण वारे केस में जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ जेको आहे त हीअ अॼु ऑपरेशन शुरू कयो वियो आहे। इन ऑपरेशन में जेको आहे त हिकु ॾोहारी जेको जागीरानी गैंग सां तालुक़ु रखे थो उहो मारिजी वियो आहे ऐं उनजो जेको लाश आहे उहो अञा वाक़े वारे हंधि पियल आहे। उन सां गॾोगॾु एसएसपी जो इहो ई चवणु हुयो त सब्ज़ोई गैंग जो जेको आहे त हिकु ॿियो जेको ॾोहारी आहे उनजे बि मार्गनि जा जेके इतला आहिनि उहे बि मिलिया आहिनि ऐं हिन वक़्तु जेको आहे त पुलिस ऐं ॾोहारियुनि विच में जेको फायरिंग जो जेको सिलसिलो आहे उहो अञा ताईं जारी आहे ऐं इलाइक़ो जेको आहे त हिन वक़्तु ऑपरेशन दौरान इलाइक़ो मैदान जंग जेको आहे वारी सूरत हाल अख़्तियार करे वियो आहे ऐं फायरिंग सबबु इलाइक़े में ख़ौफ़ ऐं राज़ जेको आहे उहो पखिड़िजी वियो आहे। एसएसपी जो चवणु आहे त जेतिरे ताईं जेके आहे चाचड़ बिरादरी जे 9 ॼणनि जो क़तल ऐं शहीद एहलकार सजाद ख़ासि केली ऐं 3 एहलकारनि जे ज़ख़्मी थियण वारे केस में जवाबदारनि जी गिरफ़्तारी ताईं जेको आहे हीउ ऑपरेशन जारी रहंदो। एसएसपी जो इहो चवणु आहे त पुलिस जे मुसलसल ऑपरेशन ऐं मुसलसल जेको आहे ऑपरेशन खां पोइ जेको आहे जेके मुख़्तलिफ़ कचे जा इलाइक़ा हुआ उहे सील कया विया आहिनि ऐं हिन वक़्तु जेको आहे धाड़ेलनि जो जेको घेरो आहे उहो तंग कयो वियो आहे ऐं अञा वधीक पुलिस खे जेको आहे कामयाबियूं मिलंदियूं ऐं हिन वक़्तु जेको आहे त जेके मारिजी वियल धाड़ेल आहे उनजो लाश अञा ताईं मिली न सघियो आहे ऐं एसएसपी जो चवणु आहे त असांजी कोशिशि आहे त जीअं लाश हथु करे उनखे जल्द इस्पताल मोकिलियो वञे, उनजी शनाख़्त कई वञे त हू उनजो नालो जेको आहे उहो छा आहे ऐं उनखां पोइ जेको आहे त असां अव्हांखे जेको आहे इन ऑपरेशन जे हवाले सां अपडेट कराईंदा रहंदासीं ऐं हिन वक़्तु जेको ऑपरेशन आहे उहो कच्चे में जारी आहे। जी ठीकु आहे ग़ुलाम रसूल, अपडेट करण लाइ अव्हांजी महिरबानी।